अकबर तो लाला जो पीछो किया ताड़ कयो तो हुन सिकंदर खे रखियो किथे आहे। बाबर साईं जे ख़बर पइजी वञे त पोइ उतां सिकंदर खे छॾाए थियूं। जेकॾहिं सिकंदर लाला जे साम्हूं वात खोले थो ऐं जेकॾहिं हुनखे ॾसे थो त वज़ीर खे असां ई अगवा करायो त पोइ सौट लाला जो शक बि असां ते थींदो त वज़ीर खे बि असां ई मारायो आहे। बाबा साईं पोइ त वॾो मसइलो थी वेंदो जे लाला खे ख़बर पई त वज़ीर जा कातिल असां आहियूं, पोइ वॾी तबाही ईंदी ऐं तव्हांजा ॿई घर तबाह थी वेंदा। तंहिं करे त चवां थो त लाला जी जासूसी कयो, एतिरी ख़बर पवे त लाला सिकंदर खे रखियो किथे आहे। बस पोइ मौक़ो ॾिसी सिकंदर खे बि कयूं था पूरो। बाबा साईं सिकंदर ताईं लाला पहुची वियो आहे, पोइ पक सम्झो त वरियाम ताईं बि पहुची सघे थो। पहिरियों सिकंदर जो तो बंदोबस्त कयूं, पोइ वरियाम खे बि ॾिसी था वठूं। बाबा साईं मां त चवां थो पहिरियों ई बिलो ई न वरियाम जो कयूं। हींअर जेकॾहिं असां वरियाम खे लेटायो न त पक ॼाण अकबर त हुनजो फ़ाइदो बि लाला ई खणंदो। लाला वञी इहा ॻाल्हि सिकंदर सां कई न त वरियाम मारियो वियो आहे त इहा पक ॼाण। पोइ हुनखे पक थी वेंदी त इहो कमु करण वारा बि असां ई आहियूं ऐं हो लाला खे ॿुधाइण में वो देरी न कंदो। पर जे सिकंदर खे मारियूं था त हुनजे मौत जो शक बि लाला जे मथां ईंदो। वरियाम खे पलांद जो चई ते घुरायूंसि था, पोइ था कयूंसि कमु तमामु। ॾींहों ॾींहुं मसला त वधंदा पिया वञनि। इन लाइ त मां पाण परेशान आहियां त मसला खुटण जे बजाए अञा वधंदा था वञनि। जेकॾहिं हिननि मसलनि जो हल न कढियोसीं त इहे मसला असांजी विचीअ में पइजी वेंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।